वारसन हवाले करे छड़ियो आहे। पुलिस जो चवण आहे त नींगर शायान शेख जे गुम थियण बाद पुलिस गोला करे नींगर के हथ करण बाद वारसन हवाले कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया लाड़काणे मां पुलिस गुम थी वियल मासूम नींगर के हथ करे वारसन हवाले करे छड़ियो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवण आहे त नींगर शायान शेख जे गुम थियण बाद पुलिस गोला करे नींगर के हथ करण बाद वारसन हवाले करे छड़ियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया पुलिस गुम थी वियल नींगर के हथ करे वारसन हवाले करे छड़ियो आहे। पुलिस जो चवण आहे त नींगर शायान शेख जे गुम थियण बाद पुलिस गोला करे नींगर के हथ करण बाद वारसन हवाले करे छड़ियो आहे। लाड़काणो पुलिस गुम थी वियल नींगर के हथ करे वारसन हवाले कयो आहे। नींगर शायान शेख जे गुम थियण बाद पुलिस गोला करे नींगर के हथ करण बाद वारसन हवाले कयो आहे। नींगर जे घर में खुशी जी लहर छायल आहे। अवां खे आगाह कयूं पिया लाड़काणो पुलिस गुम थी वियल नींगर के हथ करे वारसन हवाले कयो आहे। नींगर शायान शेख जे गुम थियण बाद पुलिस गोला करे नींगर के हथ करण बाद वारसन हवाले कयो आहे। लाड़काणो पुलिस गुम थी वियल नींगर के हथ करे वारसन हवाले करे छड़ियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हनीफ सुहाग असांखे जॉइन कयो आहे। हनीफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल लाड़काणे पुलिस जेको आहे हिकु गुम थियल ॿार खे वारसन सां मिलाए छॾियो आहे। इन हवाले सां ॿुधायो वञे पियो त बाकी थाने जा तमामु गुम थी वियल ॿारो छायान शेख उहो गुम हुयो जंहिंजे वारसन गोला कई ॿारो हथ न आयो। उन खां पोइ पुलिस खे इतला कयो। पुलिस मुख़्तलिफ़ थाने जेका आहे उन्हनि ॿार जी गोला शुरू कई ऐं नेठि ॿार खे हथ करे जेको आहे वारसन खे घुराए ॿारो वारसन जे हवाले कयो वियो। जंहिं करे ॿारनि में ॿार जेके वारस आहिनि उनमें कुझु लहर चांहिदी वई ऐं पुलिस खे जेको आहे SSP इनामान सां जेको आहे नवाज़ियो ऐं हुनजी तारीफ़ बि कई। इन हवाले सां वारसन जेको आहे कुझु इज़हार करे चयो त जेको आहे मुक़्तो हूंदनि गोला खां पोइ पुलिस ॿारो हथ करे ॾिनो आहे। जी हनीफ सुहाग, तफ़सील ॾियण लाइ जी महिरबानी। लाड़काणो पुलिस गुम थी वियल नींगर के हथ करे वारसन हवाले करे छड़ियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया लाड़काणे मां नींगर शायान शेख जे गुम थियण बाद पुलिस गोला करे नींगर के हथ करण बाद वारसन हवाले कयो आहे। लाड़काणो पुलिस गुम थी वियल नींगर के हथ करे वारसन हवाले करे छड़ियो आहे।